हाय गाइस अस्सलाम वालेकुम वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। अगर तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न कयो त भाई जल्दी जल्दी वञो सब्सक्राइब कयो एंड डोंट फॉरगेट टू हिट द बेल आइकन। एनीवेज गाइस मां अची चुकी आहियां हैदराबाद ऐं इहा ॻाल्हि मुंहिंजी कंहिं बि दोस्त खे न आहे ख़बर। सभिनीनि खे मूं ॾिनो आहे सरप्राइज़ ऐं मां जीअं लाड़काना में वञी करे सभिनीनि दोस्तनि खे सरप्राइज़ ॾिनो हुयो तीअं ई मां ॿियनि दोस्तनि खे बि सरप्राइज़ ॾियणु चाहियां थी। तो अॼु जेको आहे त मां ॿिनि दोस्तनि खे मैसेजिस कया आहिनि। अगरि हिकिड़े डे में 2 दोस्तूं कवर थी सघनि थियूं त ॿिन्हिनि खे कवर कंदासीं। मुंहिंजी दोस्तनि में आदत आहे उहे चवंदियूं आहिनि त भाई तोखे अचिणो आहे त अचु लेकिन पोइ वञु एॾो जल्दी न। सो इहा ॻाल्हि आहे त मूंखे लॻे थो हिकिड़े डे में असां हिकिड़ी ई कवर करे सघंदासीं। मां तयारु थियां थी तेसि ताईं ऐं सिधो हलूं था ऐं सरप्राइज़ कयूं था। अच्छा जी, त मां रेडी शेडी थी चुकी आहियां। हिन दोस्त खे एॾो चरियो कयो आहे, एॾो चरियो कयो आहे छो त हुनजी बर्थडे हिन मंथ में आहे। मूंखे ख़बर आहे सितंबर में आहे, लेकिन पोइ बि मां हुनखे ॾाढो त चरियो कयो आहे। हुन चयो मुंहिंजी बर्थडे ताईं तोखे अचिणो आहे। मूं चयो तुंहिंजी बर्थडे त डिसंबर में आहे। हाणे जल्दी जल्दी हलूं था, मूंखां बि वेट नथो थिए हुनजो रिएक्शन ॾिसण जे लाइ। मेरा फूड के पैकिंग हुआ बदतमीज खबर ही मगे प्रैंक करने पर यो आइडिया ना तू यहां हंसी देख यार ये खबर कौन आई है मता न मने वाह दे नहीं तो पाओ। अच्छा गाइस हाणे जेको आहे वॉच लाइण जो टाइम अची वियो आहे। रंगू न ब्लॉक थी वई हुजे। बिस्मिल्लाह तो टे त तुंहिंजियूं ठहनि त मुंहिंजियूं। गुलाबो के गई जे पवई आहे उहो लाए बि सही। ए ने ला आराम आराम ना ए लंदी न पई ये वाली शुरू वाली अरे आई है ये न कर सच्ची आई नहीं ये देख निशान पूरे गुलामी निशान की गई अल्लाह अकबर। अच्छा निशान देख पूरे बा ये देखो अच्छा जी, त हाणे असां गज़ल खां पुछंदासीं त हुनखे सरप्राइज़ कीअं लॻो ऐं जॾहिं मां हुनखे गज़ल अची वई आहे। सो हाणे हिन खां पुछूं था हिनखे मुंहिंजो सरप्राइज़ कीअं लॻो ऐं जंहिं महिल मां हिनखे मैसेजिस करे तंग कयो उन महिल हिनखे छा फील थियो। मैसेजिस करके पैकिंग मूंखे तव्हां मां उमेद न हुई। तव्हां मुंहिंजी बेस्ट फ्रेंड हुयो। बसि हाणे तव्हां सां किटी आहे, ॻाल्हाइणु ख़तमु आहे। मां मम्मी सां ॻाल्हायां पई, हे आई आहे कैमरा लाइक आई वाज लाइक अरीशा। हिन मूंखे चयो त बर्थडे ते अचिणो आहे त मां हिनखे चयो हाँ डिसंबर चीटी में न। न मां हिनखे चयो हिकिड़ो चेट चेट खोलियां अल्लाह अल्लाह मुंहिंजी अरीशा फिदा। हाँ वॉइस ॿुधो वाइस ॿुधायो यार तू मेरा नगल आज सही है ठीक है ना। बाकी ॿी ॻाल्हि है तुम्हें तेना बियर नगल है सा नगले सां जेको सुबुह तू जो मेरा घर पहुती कीता है है ना बस सही है। मैं बुधा मैं बस मैं ना भी चाहींदी तारू पर मैं तेना वधीक वणा या क्या मतलब तेरी ॾाढी इज़त इहा पई चवे की मूंखे हाणे तोसां न आहे ॻाल्हाइणो ऐं जेको मां ॿुधियो हाणे छा ॿुधियो आहे कूड़ थी हाणे प्रैंक थी करे। पर मूंखे इहा मतिलबु न हुयो की ईंदी यार अची वेंदी घर सिधो। मां हेॾा बेकार अफ़ाल मुंहिंजा लॻा पिया हुया। मां मम्मी सां ॻाल्हाईंदी सभु अखियूं बि न पई खोलनि। आई ब्लॉग रिकॉर्ड कंदी कंदी मां चयो अड़े हीअ छा। मुझे तू देख मां अपनी बेस्ट फ्रेंड कीता तू मेरे को धोखा दीता। मस्त जोक मारा रे अने सुठो लॻो न हाँ सरप्राइज़ यार ॾाढो अल्हम्दुलिल्लाह ॾाढो अल्लाह जो बर्थडे वारो तोखे दुख थियो त हाँ। मां तोखे चयो त मां मुंहिंजी बर्थडे हाणे मंडे ते आहे। मां हिनखे चवंदी यार मुंहिंजी बर्थडे आहे कॾहिं ईअं चई थी तुंहिंजी बर्थडे त डिसंबर में आहे। अड़े ईशा की मुंहिंजी बर्थडे न आहे वधी ॻाल्हि आहे मतिलबु हद ई थी वई। सुठो सरप्राइज़ हो आई लाइक इट। The next day वेलकम बैक इन सेकंड डे ऑफ सरप्राइजिंग टू माय बेस्टीज़। त भाई अॼु जेको आहे मां ॿी दोस्त खे सरप्राइज़ करणु थी वञा ऐं मेन चीज़ मां तव्हांखे ॿुधायां कल्ह मां जेका स्नैप लॻाई आहे न उन ॾाढो कमु ख़राबु करे छॾियो आहे। जेका मां ॿी दोस्त खे अञा सरप्राइज़ कयां पई हिन वारी खे न ॿी वारी खे उनखे ख़बर पइजी वई
उन चयो भाई ही रूम जेको आहे त तुंहिंजो हैदराबाद वारो आहे, मूंखे ख़बर पइजी वई। सो उहो फेल थी वियो असांजो। ऐं हाणे ॿी सेकेंड दोस्त आहे मुंहिंजी, मां उनखे सरप्राइज़ कंदमि केरु आहे कीअं आहे मां तव्हांखे हली करे हुते ॿुधाईंदमि। फ़िलहालु जेको आहे त मां उनखे ॾाढो चरियो कयो आहे भाई। हू पाण सोचे थी त ईशा खे थी छा वियो आहे, ईशा वटि पाण वटि वाईफाई हूंदी आहे लेकिन मूंखे बार बार मैसेजिस छो थी करे त मूंखे वीडियोज़ डाउनलोड करे ॾे, तूं घर आई या न। हुनखे इहो ख़बर कोन्हे त हैदराबाद आई आहे या न, हुनखे सफ़ा बि आइडिया न हूंदो छो त मां कंहिंखे स्नैप बि न मोकिली आहे। 1 hour later. त मां रेडी शेडी थी वई आहियां, बसि हाणे उन दोस्त जी तरफ़ निकिरां पई जंहिंखे सरप्राइज़ ॾियणो आहे। सो हाणे देरि नथा कयूं, जल्दी हलूं था। ऐं आई थिंक अञा ताईं निंड मां न उथी आहे छो त हुनजो मैसेज डिलीवर न थियो आहे। त मां पहुची वई आहियां पंहिंजी दोस्त जी फ्लैट ते ऐं हाणे बसि हलूं था। हुनजे लाइ मूं पान वरितो आहे। ओ माय गॉड, लिफ्ट अचे। तुंहिंजे लाइ पान आंदो आहे, उथ का। सारी संगत कीअं लॻो सरप्राइज़ ॿुधाए। कल्ह मां तोखे केॾो चरियो कयो। तू कल छा पे थी? कुझु बि न यार, हिनजी थोरी हिनखे सही कयां पोइ मां तव्हांखे व्लॉग में ॾेखारियां थी हिनजो सही आहे। सॼो हिन खां पुछूं था त मां हिनखे कीअं चरियो कयो, कीअं पहुतमि हिन ॾे, सॼो तव्हांखे ॿुधायां थी। So guys, असां सोफिया जे घर लंच पैक कयूं। आए हाय गाइस, बदी गाइस, कैसे हो? कीअं आयो गाइस? सफ़ा ठीकु, तूं ॿुधाए तव्हां मूंखे miss सरप्राइज़ कयो या कीअं न लॻो? कयो? ॾाढो सभिनीनि मैसेज में कयो। हा, चवनि पिया कॾहिं तव्हां व्लॉग रखंदो है न। गाइस ये चाय खणी आई आहे, ॾिसो से चांहि ॾिसो गाइस, चाय वारो अची वियो। हा न। ओए वञे पई ॾिस। हार जा तोखे ॿुधाए सरप्राइज़ कीअं लॻो? सुठो लॻो। सुठो लॻो? अचानक हो गया ये दिखाए। आए हाय वाह वाह। आई एम सॉरी। मूंखे लॻे थो ही टाइम न आहे चांहि वारे जे तव्हांखे लाइ। बि सलाह आहे, तव्हां बि चांहि पीजो। हा पीओ। न न, व्लॉग में निकिरी ईंदा सभु पीअंदा चांहि। त पोइ बि सलाह लाज़मी आहे न। इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे। केयरिंग इज शेयरिंग इज केयरिंग। जेके आहिनि उहे ई महिमान नवाज़ हूंदा। हा, इहा सही ॻाल्हि आहे। असां हेॾे लिकी पियो आहे। जंहिंजे इंतज़ार में मां पोड़ी थी वई आहियां वेही वेही करे। ॾिसांसि थी यार लिकी थो पए, कारे नज़र त नथो अचे। ओयो वेठो अथव। हेठि हिते पीसी वग़ैरह जेको हिते पियो आहे सभु हेठि हिते डेली हिते ई वेंदो आहे। ॿियो कुझु न। वैसे बार बार डेली हिते वेंदो आहे। इहे फीमेल आहे। अच्छा, फीमेल आहे। इहे फीमेल आहे। हा, वञे तूं त बिरो ई आहे न। मां बंदि कई। अञा ॻाल्हायां न, भली टाए व्लॉग मसलो न आहे, को मसलो ई न आहे। तव्हां ॻाल्हायो, असां तव्हांखे वेही ॾिसूं था। हाणे सोचे थी हाणे छा ॻाल्हायां। सोभी सही हिन में एॾी कारी छो थी लॻी? न न अलाह छो? असां खानदानी आहियूं। ये खानदानी असां अच्छा आहियूं। न न, अच्छा आहियूं अच्छा आहियूं। ॾिस त कैमरा में हमेशा ईअं ई फ्लैश वग़ैरह ऑन आहे न, तॾहिं न बैकग्राउंड डार्क आहे न घणो, या ईअं हूंदो। सॼी इन जे करे। बाक़ी असां थोरो कहिड़ा एडिट थी बि नथो वञो। एडिट थींदो। हा, अखियुनि में हले पई। इहा ॻाल्हि आहे। गाइस, हाइड्रेटेड थियो। बस गाइस, हाणे चांहि था पियूं। जो नालो छा आहे? आइस कैंडी। आइस कैंडी। हिन मूंखे चयो आहे त तोखे जेका बि खपे त उहा तूं फ्रिज मां खण। ठीकु आहे, हाणे मां पंहिंजे हुन ते खणंदीमांइ, पोइ जेतिरियूं बि खाईमांइ पोइ न चइजां। सही आहे, खणा? हल भाई ॾिसूं था हिन फ्रिज में। ओ माय गॉड, हे त तूं खाए थी न, हे त तूं खाए थी न। हल सही आहे, पोइ मां हे थी खणाई। सही आहे, इहा वारी। इहा ऑरेंज। आई एॾी बर्फ़ लॻी पई आहे, बचपन यादि अची वियो। जंहिंखे खपे उहो सोभिया सां रस्तो करे। सोभिया कीअं थो लॻे इहो खाई करे? बचपन यादि अचई थो? आइस खाणी न आहे मूंखे, छो त ब्रेसिस लॻल आहिनि न, तंहिं करे
लेकिन मां पोइ बि खावां थी ख़्याल सां मुणंदा मुंहं ई बि कोन कोन हा जेको खाइणो हूंदो सो खाईंदमि ऐं गैस इलाही थधो आहे तॾहिं असां कपिड़ो लॻाए वेठी आहियां मां हे यार बर्फ लॻो पियो आहे ओ हीअ ॾिस। कैंची त रखी में न अच्छा कैंचीअ सां तो है मारी ऐसा स्पेस ही कोने कारा खाईंदमि अरे करे थी ॾियनि मुड़ेव नथी मुड़े एॾा ब्रेसिस लॻा अथसि सूर थिएसि थो पोइ बि नथी मुड़े पोइ बि हे खाए थी हले ते वेही भले सही करे ॾे। हल ना अच्छा वेहा दे हेॾा कैमरा फिक्स अरे यार कैमरा ये कंदास ए हा जीअं हे ना सही निकिरे कैमरा फिक्स कयां भाई हेॾा मतलब हो थी चवनि की असां फारी न हुआसीं ठगा कढंदा हा हुनजो हेॾा जूस जो बि हा। यादि अथई? अरे तुंहिंजी त सही थी वई आहे सफ़ा पाणी थो निकिरे इहो कमेंट में पुछिजो सोबिया तव्हां किथां वरितो आहे ॿुधाईंदव हे सभु कुझु गाइस मां इहो ॿुधाए वेठी आहियां ॿुधाए हा। अच्छा ओ वाह मास्टर थी वई आहे हिन जो दुकानु खोल बचपन में खाधी न पोइ हुन खां पोइ खाधी न आहिनि तॾहिं अड़े अहिड़ा कड़ा कढी मूंखे वो हेॾी पाणी थी वियो आहे VIP तुंहिंजो कलर अलॻि आहे मुंहिंजो अलॻि आहे तुंहिंजो ऑरेंज आहे मुंहिंजो ब्लूबेरी आहे कलर थियो आहे मुंहिंजो त बक़ाइदा ये जेके भी फ्रिज में पड़े ना मुंह से सोफा निकाल के बात कर मां चाहती है जेके फ्रिज में पई हुई यही खाईंदी नैरम थे आदत आहे माया न लोगो केरु खाईंदो ई खाईंदी? कोन्हे हो चवंदा आहिनि इहे फज़ूल शयूं आहिनि पान तोखे वणंदो आहे इलाही बाबू खाइण न ॾींदो आहे छो बाबू चवंदो ख़राबु आहे ॾंद ख़राबु थींदा आहिनि न हिकिड़ो व्लॉग ठाहींदासीं उन में न असां देसी शयूं ट्राई कंदासीं भले सही आहे हाणे मां हैदराबाद अची वई आहियां न हिन जो दिमाग़ु खाईंदमि हाणे बाग़ाइदा खाईंदी सुबुह शाम कीअं खाईंदी आहे सोबिया थोरो ॿुधाए हेलो तुरुलुलुलुलु। इहो मथो खाईंदी आहे अहिड़ो वॉइस कंदी आहे न जॾहिं हेॾी छोकिरी किथे ई लाल अहिड़ी छा कंदी आहे यार पबजी खेड़ी खेड़ी थोरी आदत थी वई आहे असांखे माना ईअं ॻाल्हाइण हराम जी पियो सही आहे पोइ न इहो मां हिन जो नालो रखी छॾियो आहे हलो हा सोबिया तुरुलुलु अॼु काॾे हलणो आहे सही आहे यूनी मां मोटी अचे ॾियणो पए ॾे इहा आदत हिन में वराए वापसि विझंदमि छो त मां हिते न हुयमि न हिनखे विसरी वियो आहे ॿाहिरि कीअं वञिबो आहे अच्छा लास्ट टाइम जेको असां हलियासीं कवाली उते त फ्री में लियासीं असां 50 में हलियासीं न 50 में एंट्री में न लाउती वारो न कहिड़ो जंहिंमें हा वो त आहे वो त असां फ्री में लियासीं न ख़ैर उते उहो बाक़ी केतिरो हज़ार ताईं हुयो 1500 रुपया 500 पोइ बि असां न लियासीं 1500 आम माण्हुनि जो हुयो 2000 स्पेशल माण्हुनि जो हुयो असांखे फ्री में मिलियो यूट्यूबर जो इहो फ़ाइदो आहे हा फ्री में हलबा ॿुधो असां कैमरा त फिक्स कई आहे मुंडी अचे थी न अलाए मथे आहे कि मूंखे तॾहिं थी लॻे ईअं न त तुंहिंजी मुंडी ईंदी ई न हुजे चेक कर न असां त अधु वार हिते हणी वियासीं